ڪرمپور نيشنل پريس क्लब जो माहवार اجلاس थी गुज़रियो। इजलास जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो। इजलास जे आगाज़ में क़रमपुर नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जी माहवार रिपोर्ट पिणु पेश कई वई। इजलास में क़रमपुर नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जावेद उस्मान बिजाराणी, हाजी अर्ज़मन जाफ़री, फैज़ मोहम्मद बिजाराणी, हाजी सोनो खान निंदवाणी, शरबत अली जाफ़री, बिजार खान जाफ़री, अली अमन शेख, इजाद अमन शेख, शबीर अमन जाफ़री ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि जो चवणु हो त क़रमपुर नेशनल प्रेस क्लब खे वधीक मज़बूत ऐं कामयाब बणायो वेंदो। शहर जे मसइलनि ऐं इलाइक़े में वधंदड़ बदअमनी बाबति गौर वीचार पिणु कयो वियो। सहाफ़ियुनि जो चवणु हो त क़रमपुर नेशनल प्रेस क्लब मज़लूम आवाम जो सहारो आहे। मज़लूमनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाइण जो ज़रियो पिणु आहे। आख़िर में मुल्क सिंध ऐं क़रमपुर नेशनल प्रेस क्लब जी कामयाबी ऐं इलाइक़े जे अमन अमान लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई।